दोस्तों अज साईं मीर मोहम्मद पीरज़ादो जो सिंधी ॿोली जो तमामु सुहिणो शाइर है। संदसि जनम ॾींहं ते तव्हां सभिनी खे वाधायूं हुजनि। अॼु संदसि कुझु सिटूं आहिनि उहे पढ़ंदासीं। सुंदर सुंदर गीत लिखी ॾे मुंहिंजे हथ में पेन ॾेई ऐं मेणबतीअ खे फूक ॾिनई। मुंहिंजे हथ में पेन ॾेई ऐं मेणबतीअ खे फूक ॾिनई। पोइ मूंखे चई सुंदर सुंदर गीत लिखी ॾे जंहिंसां पंहिंजो जीउ रिझायां, जंहिंसां पंहिंजो मन परभायां। अहिड़े ई कंहिं गीत लिखण लाइ ऊंदाहिनि सां अटकां थो। ए काश मां अहिड़ो गीत लिखां, ए काश मां अहिड़ो गीत लिखां।